कराची सिंध है, सिंध जिंद है जे उनवान हेठ हींअर जोही लग छंडण मोरी ते जेको एकता प्रोग्राम है उनजो वॾो हिकिड़ो मेड़ाको मुनक़द थियो आहे। हिन मेड़ाके में मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं इलाइक़े वासी मौजूद आहिनि। अचो त हिननि खां पुछा कयूं त हीअ जेका सिंध एकता जे हवाले सां कहिड़ा हिननि प्रोग्राम तरतीब ॾिना आहिनि। साईं तव्हां ॿुधाइजो कहिड़ी शाइरी था ॿुधायो हिन प्रोग्राम जो? साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त शाइरी जे हवाले सभ खां पहिरीं ही सिंध जी सकाफ़त आहे। पहिरीं त असां सकाफ़त जे जागरत लाइ आया आहियूं। असां सुगड़ आहियूं शाह साहब जी शाइरी, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी अचे थी। मुर्शिद लतीफ़ सरकार फरमायो सुर कल्याण मंझां त अवल अलाह अलीम आला आलम जो धणी कादुर पंहिंजे कुदरत सी काए माहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। भिटाई साहब चयो आहे त सॼण ऐं साणे ॿई के अणासे खां विसरनि। भिट जो भिट घोट लतीफ़ चवे उहे चिल विला चवजनि जेके दर दर लाइन दोस्ती। आउं सम्झां थो साईं जेकॾहिं हींअर सिंध हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थी आहे त उनजो सभ खां पहिरियों क्रेडिट जेको आहे सो मोहतरम अली काई साहब ॾांहुं वञे थो। छाकाणि त सिंध खे गॾु करण में पहिरीं जेका विख आहे या पहिरियों जेको अनाउंसमेंट जेका कई त अचो त असां पंहिंजो क़ौमी ॾियारो मल्हायूं, उहो सॼो क्रेडिट अली काजी ॾांहुं आहे। सॼी भली सिंध जा ॿिया जेके बि मीडिया जा चैनल्स हुजनि उहे भली खणी हींअर कहिड़े बि स्लोगन तहत अचनि, पर हीउ जेको पहिरियों नारो हो उहो अली काई साहब ॾिनो हो। ऐं अॼु जेकॾहिं सिंध गॾिजे थी त आउं सम्झां थो सॼो क्रेडिट जेको आहे सो उन मोहतरम जी तरफ़ वञे थो। ऐं हीउ इंतिहाई बहितरीनु जेको समा असां वटि क्रिएट थो थिए, इहे धरती सां लगाव जो जेको स्लोगन असां खणी निकिता आहियूं त आउं सम्झां थो सिंध जी बका जो सवाल आहे। असीं पंहिंजे सकाफ़ती ॾियारनि खे मल्हाए पंहिंजे क़ौमनि खे ज़िंदा रखण जो मिसाल क़ाइमु पिया कयूं। मौक़े जो फ़ाइदो वठंदे करे ही जेके असांजे पसगिरदाई जा जेके माण्हू आहिनि उहे हिन प्रोग्राम खे तमामु सुठे नमूने सां इंजॉय कनि पिया था। हिन घुट ऐं ॿुसट जे माहौल में असां इहो ॾिसूं था पिया त काफ़ी माण्हू जेके आहिनि हिन में इंट्रस्टेड बि आहिनि ऐं तमामु भरपूर नमूने सां हुननि सुठो हिसो वरितो आहे। मां सम्झां थो त सिंध में ऐं हर ॻोठ में अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। कैमरा टीम सां गॾु हाकिम लगारी, टाइम न्यूज़ जोई।